बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह बहरान में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी मवान। नाज़रीन यकीन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो या आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा आहिनि। सां गॾोगॾु प्रोग्राम सुबह बहरान ज़रूरु ॾिसंदा हूंदा, ख़ासि तौर ते जेकी मुंहिंजी पहिरीं पहिरीं भेणियूं हूंदियूं पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिले उन सां गॾोगॾु चांहि जी चुस्कियुनि सां ॾिसूं थी करे। अॼु वरी कंहिं ॿारनि खे मोकल आहे त वरी कंहिं ॿार जेके आहिनि उहे स्कूल वेंदा हूंदा, स्कूल में हूंदा या ख़ासि तौर ते जॾहिं गर्मियूं आहिनि गर्मियुनि में त ॿार हूअं ई जल्दी उथी वेंदा आहिनि क्योंकि सिजु जॾहिं सवेरे चढ़ी ईंदो आहे त पोइ पेरेंट्स घर वारा माउ पीउ सभु टाइम सां उथनि ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं सॼो घर सवेरे उथनि ऐं इन में ई बरकत पवंदी आहे, असांजे रिज़िक में इज़ाफ़ो थींदो आहे। अलाह साईं सभिनि फरमायो त सभु जे घर वारा सभु टाइम सां सवेरे उथनि त रोज़ी ऐं बरकत जो इज़ाफ़ो थींदो आहे। इन जे करे सभिनि खे असां सभु बाद में भले माण्हू तक़रीबन जेको आहे 11-12 वॼे पोइ थोरी देरि लाइ सुम्ही पए, लेकिन सुबुह जो सवेरे ज़रूरु उथे ऐं उन सां गॾोगॾु नेरनि करणु बि लाज़मी आहे त सॼे ॾींहं जी जेकी बि असांजी कमु करण वारा हूंदा आहिनि उन्हनि खे ताक़त ज़रूरत पोटेंशन जी ज़रूरत पवंदी आहे। इन जे करे नेरनि ज़रूरी आहे। ऐं अॼु ख़ैर सां जेके आहे कलंदर शाहबाज़ जी ॿी धमाल आहे, ख़ैर सां पहिरीं धमाल थी चुकी ऐं काफ़ी माण्हुनि इंजॉय कयो। असां बि टीवी ते असां बहरान टीवी जी फुटेजिस बार बार कलंदर शाहबाज़ जा मंज़र ॾेखारनि पियूं, मेले जो रंग ॾेखारनि पियूं। इंसानु हर कोई पंहिंजी पंहिंजी दुआऊं मनतुनि में ऐं पंहिंजे ई उन में ख़ैर ख़ैरियत सां हिकिड़ो ॾींहुं थी चुको। अॼु ख़ैर सां ॿियो ॾींहुं आहे, असांजी दुआ आहे त 3 ॾींहं इहे ख़ैर ख़ैरियत सां थी वञनि। ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंमें हर पैक में इनामात मौजूदु आहिनि, कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जे हक़दार थींदा। जीअं त इन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे, मच्छरनि ख़ासि मच्छर सां गॾु कॉकरोच थी वियो या ॿिया जेके कॉकरोच सां गॾु जी खिवलियूं थी वियूं जंहिं सां कॾहिं कॾहिं असांजे बिस्तरनि ते इन्हनि ते अची वेंदियूं आहिनि, पर हीअ किंग टॉक्स स्प्रे तव्हां जीअं लॻाईंदा त इन खां ज़रूरु तव्हांखे निजात मिलंदी। ऐं हिन सां गॾोगॾु जॾहिं ख़ुशबू जी ॻाल्हि अचे थी त जेकी बॉडी स्प्रे आहे फॉर मैन क्राउन जेको आहे उहो तव्हां ज़रूरु यूज़ कंदा। उनमें 4 फ्रेगनेंस आहिनि ऐं तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा उन 4 फ्रेगनेंस जा नाला। पहिरियों जेको फ्रेगनेंस आहे असांजो हिन पासे को क्लासिकल पर्सन एथलिक एंड टोरंटो, ही फॉर मैन आहिनि, बहितरीनु ख़ुशबू आहिनि, बहितरीनु परफ्यूम आहे। त जल्दी कंदा वेझो के दुकान तो क्राउन स्प्रे ज़रूरु वठंदा। हिते नाज़रीन सभु ॻाल्हियूं हलनि पियूं इन जूं। असां ख़ासि तौर ते जॾहिं गर्मी जी असां ॻाल्हि कंदा आहियूं त सिर्फ़ु चवंदा आहियूं त वाह हीअ शइ असांखे करणु घुरिजे, पाणी पीअणु घुरिजे, ॿाहिरि घटि वञणु घुरिजे, त पाण उन ते अमल कोन कंदा आहियूं। इंसानु जेको आहे पहिरीं ॻाल्हि करे त उन ते अमल बि करे। असां पाण बि आहियूं कॾहिं कॾहिं असांखां कोताही थी वेंदी आहे, पर जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि ईंदी आहे न, ॿारनि जी ॻाल्हियुनि में कॾहिं बि इंसानु जेको कोताही न करे, उन ॿारनि ते घणो ध्यानु ॾिए, उन्हनि जे खाधे ते ख़ासि तौर ते दही जो इस्तेमालु कयो, लस्सी जो इस्तेमालु कयो। ऐं उन सां गॾोगॾु जेके ख़ासि तौर ते अंबड़ियूं आहिनि, अंबड़ियुनि जी जॾहिं तव्हां जूस ठाहींदव त उहो तव्हांखे इलाही फ़ाइदेमंद थींदो। उन सां डिहाइड्रेशन या सन स्ट्रोक कोन थींदो। ॿारनि खे लाइट खाधा ॾियो ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जी तरबियत अहिड़ी कयो त इंसानु कंहिंजी भलाई बुराई उन्हनि खे कमु अचे, उन्हनि खे सम्झ अचे उन में त असांजे लाइ सही छा आहे, असांजे लाइ ग़लति छा आहे। कंहिं बि अनजान माण्हू को का शइ न वठणु घुरिजे। ख़ासि तौर ते मेले में जीअं पंहिंजा वालदेन आहिनि पंहिंजे ॿारनि खे वठी था वञनि, उन्हनि खे इहे सम्झाईंदा वञनि त बाबा किथे जेके अनजान माण्हुनि सां न ॻाल्हाइणो आहे, न ई उनको का शइ वठणी आहे क्योंकि इलाही रश हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि कल्ह बि मूं इहा ॻाल्हि कई त पंहिंजे ॿारनि सां उनजे पॉकेट में उनजे खीसे में जेको आहे को चिट जेको आहे नाले जी उहा रखी छॾियो। जीअं तव्हां मेले में वञो था उनमें तव्हां वालिद जो नालो ऐं घर जो एड्रेस ऐं फ़ोन नंबर इहे ज़रूरी आहे। इहे हिकिड़ी एहतियाती तजावीज़ आहिनि, इहे इंसानु पंहिंजे ॿारनि जे लाइ उन्हनि लाइ इहे ज़रूरु करे को बि अलाह साईं ईअं न करे त को बुरे हादसे को अगरि थी थो वञे त उन को बचाव थी वञे। जीअं त नाज़रीन हाणे ऐं ॿी ॻाल्हि बि ज़रूरु इहा शेयर करणु चाहींदमि त इंसानु जेको आहे उन इंसान जी ज़रूरु क़दुरु करे जेको तव्हांजे बुरे वक़्त में तव्हां सां गॾु हुजे, तव्हांजे सही ग़लति में तव्हां सां हमेशह साथ ॾिए। उहो इंसानु इलाही क़ीमती हूंदो आहे। कॾहिं कॾहिं इंसानु उनखे नज़रअंदाज़ कंदो आहे, उनखे ख़बर न पवंदी आहे क्योंकि हुन वक़्तु हुन वटि मौजूदु हूंदो आहे। लेकिन इहे नंढी नंढी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इंसानु पंहिंजे रिश्तनि खे मज़बूत ठाहे, उहो कहिड़ो बि रिश्तो हुजे, भाउ भेण जो हुजे, माउ पीउ जो हुजे, दोस्त जो हुजे या हस्बैंड वाइफ जो हुजे, इहे रिश्ता ॾाढा अहम हूंदा आहिनि। अगरि तव्हांजी कोई बि केयर करे थो, तव्हांजो अहसासु करे थो, तव्हांजे बुरे वक़्त में तव्हां सां गॾु आहे। कॾहिं कॾहिं इंसानु जेको हूंदो आहे ख़ुशी में सिर्फ़ु गॾु हूंदा आहिनि। जॾहिं सुठो इंसानु सुठो दोस्त तव्हांजो उहो आहे जेको तव्हांजे ग़मी में तव्हांजी ख़ुशी में तव्हां सां गॾु हुजे। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में म्यूज़िक जी आहे, असांजो म्यूज़िशियन मौजूदु आहिनि बहितरीनु, लेकिन आउं वठंदमि हिकिड़ो ब्रेक खां वापसि अची करे असां उन म्यूज़िक ते ॿुधंदासीं ज़रूरु। तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए।
फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102888 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। हिन प्रोग्राम लाइ तामन कयो गाला बिस्किट ऐं सुरहाड़ चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़री हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि। 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। इन सां गॾोगॾु किंग टॉक स्प्रे मच्छरनि जो ऐं बॉडी स्प्रे जेको फॉर मैन आहे उनजी सुठी फ्रेगनेंस आहे। उहे 4 जेके आहिनि फ्रेगनेंस मौजूदु आहिनि इन बॉडी स्प्रे में। त क्राउन नालो उनजो जल्दी कंदा ही ज़रूरु वठंदा ऐं उन जा नाला तव्हांखे ॿुधाईंदी हलंदमि। पहिरां जेको आहे असांजो क्लासिकल पर्सन्स एथलिक ऐं टोर्नेटो ही क्रॉन जेके 4 बॉडी स्प्रे आहिनि फॉर मैन आहिनि। बहितरीनु ख़ुशबू आहिनि जी। जीअं त नाज़रीन ब्रेक हो वञण खां अॻु में आउं चवां पई त असां वटि जेके आहिनि मौसीक़ार म्यूज़िशियन असांजे सिंगर मौजूदु आहिनि, पर हींअर असां वटि जेके मौसीक़ार आहिनि ऐं तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ कराईंदमि। त उन्हनि को हिकिड़ी सुठी धमाल बि मेले जो ॿियो ॾींहुं आहे, धुन ॿुधंदासीं। अचो त नाज़रीन तव्हांजो सां तारुफ़ करायां। अलादाद कीअं आहियो अलादाद? कीअं लॻियो सुबुह जो आगाज़ कीअं थियो? बिल्कुलु 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 सही था चओ। अच्छा हींअर हाणे असांखे तव्हां छा कहिड़ी धुन ॿुधाईंदव? जी जी बिस्मिल्लाह। तव्हां मार्बल ग्रुप में आयो ऐं मार्बल असां सां हींअर मौजूदु आहिनि, पर थोरी देरि में असांखे जॉइन कंदियूं। उन्हनि खे थोरी लेट थी वई, पर बहितरीनु असांजी सिंध जी सिंगर आहिनि, असांजी फ़नकार आहे, उन्हनि जा एतिरा मशहूरु जेके गीत आहिनि। ऐं त पर्सनली उन्हनि जो जेको लिबास हूंदो आहे एतिरो ख़ूबसूरत लिबास। ऐं त जॾहिं बि फस्ट टाइम मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थींदी ऐं ॾाढी ख़ुशी आहे, वॾी एक्साइटेड हुयमि जॾहिं मां हुन सां मिलंदमि, क्योंकि उन्हनि जा म्यूज़िक मूंखे इलाही सुठा लॻंदा आहिनि। तव्हांखे बि यकीन सुठा, ख़ासि तौर ते उन्हनि जो जेको लिबास हूंदो आहे। ऐं ज़रूरु उन्हनि खां पुछणु चाहींदमि जीअं उहे असांजे सां जॉइन कंदियूं, जो बहितरीनु लिबास, उन्हनि जी कलरफुल ड्रेसिंग्स ऐं पंहिंजे माना कल्चर खे हू रिप्रेज़ेंट कंदियूं आहिनि। काफ़ी फ़नकार जेके हूंदा आहिनि पंहिंजे अलॻि अलॻि ड्रेसिंग पाईंदा आहिनि, लेकिन हुन पंहिंजो उहो कल्चर हू खणी ईंदियूं आहिनि। वठंदासीं थोरो सो शॉर्ट ब्रेक सां, हू असां ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कंदियूं। हिन ब्रेक्स में ताउन कयो असां हिन प्रोग्राम सां। गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाड़ चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, ऐं जंहिंमें हर पैक में इनामात मौजूदु आहिनि। 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहाड़ चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। जीअं त नाज़रीन ब्रेक में वञण खां अॻु में तव्हांखे चयमि त मार्बल जेको असांखे जॉइन कंदी, मार्बल हीअं असां सां मौजूदु आहिनि। ऐं अचो त नाज़रीन तव्हांजो तारुफ़ कराइण जी ज़रूरत आहे ई कोन, तारुफ़ हुनजो पहिरियों बि थी वियो। मार्बल कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। कीअं सुबुह जो आगाज़ कीअं थियो?
हा माशाल्लाह ॾाढो सुठो मूंखे त सभु खां वधीक ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं त तव्हांजो इंतज़ारु पई कयां मूंखे ॾाढो तजुस्सुस हुयो जॾहिं मूंखे ख़बर पई त तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदो महिरबानी पर एॾी देरि तव्हां कई छो तयारी में थी वई मूंखे ख़बर पई त तव्हांखे मेकअप में देरि थी वई आहे या वरी देरि सां थियो ॿई ॻाल्हियूं आहिनि राति मूंखे फंक्शन बि हुयो हिते पंहिंजो हैदराबाद में सही त वरी फनकारनि खे उथण में थोरो सॼी राति वरी शोज़ कंदा आहिनि परफॉर्मेंस कंदा आहिनि अलाए मूंखे ख़बर पई पर मां सभिनि सां माज़रत कंदमि तव्हां सां बि कंदमि थैंक यू का ॻाल्हि लाइ पर कॾहिं कॾहिं इंसान थी वेंदो आहे देरि सवेर इंसान हूंदो आहे ॿियो ॿुधायो तव्हांजी एॾी सुठी ड्रेसिंग ऐं त ॾाढी तव्हांजी एॾी ड्रेसिंग खां इंस्पायर थींदी आहे मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं बि माशाल्लाह तव्हां पाण सुठा आहियो मूं वांगे कदावर बि आहियो तॾहिं तव्हांजी ड्रेस वणे थी हा इहो त शुक्र आहे मुंहिंजी हाइट अहिड़ी एतिरी आहे माशाल्लाह तव्हांजे ई बराबरि आहे पर मां जॾहिं तव्हांखे टीवी ते ॾिसां अॼु मां तव्हांजे साम्हूं वेही करे इंटरव्यू वठां पई मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए असांजी माना हिकिड़ी सिंधी जी न्याणी एतिरी बहितरीन जेकी सिंगर एतिरो ख़ूबसूरत आवाज़ ऐं फोक सिंगर सूफ़ी सिंगर एतिरा ख़ूबसूरत तव्हां सूफ़ी कलाम कया आहिनि मां ॾाढो एक्साइटेड तव्हांखे मां वरी वेलकम कंदमि पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं हींअर आउं तव्हांखे पुछणु चाहींदमि त ख़ासि तौर ते माना तव्हांजी ड्रेसिंग जी चॉइस स्पेशली त छा कहिड़ा इहे येलो कलर या ॿिया बि कलर तव्हांखे घणा प्रमिनेंट हूंदा आहिनि येलो बि आहे पिंक बि आहे ब्लैक हा सही अच्छा मोस्टली इन ड्रेस में हूंदा या वरी कैजुअल घर में त मां इन ड्रेस में न हूंदी आहियां ऐं जेकॾहिं मतलब दोस्तनि जी पार्टी हुजे मतलब त उन्हनि में चेंज हूंदो आहे बाक़ी ॻाइण जे हिसाब सां इहा ई ड्रेस तव्हां छो चूज़ कई असल में ही असांजी सिंध जो कल्चर बि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ही सुफियाणी बि आहे ऐं इन ड्रेस खे पाइण खां मूंखे ईअं लॻे थो त जिते मां वेंदी आहियां माशाल्लाह असांजा सिंधी सभु सुठा आहिनि पर मूंखे इलाही इज़त मिलंदी आहे सही बिल्कुलु सही मां हिकिड़ी ॻाल्हि ख़बर अथव कलर्स जी मां छो कयमि क्योंकि असांजे जेकी सुराण चांहि जो पोइ लोगो आहे उन सां तव्हां मैच था कयो येलो कलर ऐं येलो कलर ख़ासि त पिंक पिंक टच था थियनि कॾहिं कॾहिं मुंहिंजा बि कलर इहे मैच थी वेंदा आहिनि त पोइ सुराण जे रंग में असां रंगजी वेंदा आहियूं बिल्कुलु ऐं हिते ॾाढो सुठो लॻे थो अच्छा हीअ माना तव्हां माना इहो ख़ुदि सोचियो त माना इन म्यूज़िक ग्रुप बि सूफियाणो आहे बिल्कुलु सूफी ॻाईंदी आहे सही बिल्कुलु त इन करे बस अच्छा केतिरी उमिरि खां तव्हां ॻाइणु शुरू कयो उमिरि त मां बचपन सां त न ॻाईंदी हुयमि शादी खां पोइ ॻाइण स्टार्ट कयो शादी खां पोइ भला काफ़ी मुंहिंजो हस्बैंड आहे अल्लाह बिल्कुलु बिल्कुलु इहा त असांखे ख़बर आहे इहे चुप चुप वेठा ॾिसनि पिया त मिसिस जेको आहे छा थी चए ऐं तव्हां लेट कई त हीअं वेठा इंतज़ारु पिया कनि हाणे अची मेकअप कंदी मूंखे दरअसल इन नी ॿुधायो त मेकअप में ई देरि कंदी आहे कोई त माना घर जो भाती मिलियल हुयो न तव्हां सां हा मिलियल हुयो लेकिन ही ख़ुदि ई चवनि पिया मेकअप में ॾाढी देरि कंदी आहे तॾहिं मूं पुछियो मेकअप में देरि थी वई आहे आख़िर हस्बैंड्स खे जेकी इहा शिकायत घणी हूंदी आहे असल में हिकिड़ी माई न आहे काफ़ी मायूं आहिनि फर्ज़ कयो हर माई खे मेकअप में लेट ई थींदी आहे ऐं हस्बैंड उन्हनि जा इहो चवंदा शायदि बिज़ी हूंदी मेकअप में खिलनि था हिनखे लॻी त वाकई माना हालांकि ॿिया बि कम हूंदा आहिनि ॿिया बि हूंदा आहिनि पर उन्हनि खे इहो ई लॻंदो आहे त भई हीअ ज़रूर मेकअप में बिज़ी हूंदी वरी अहिड़ी ड्रेसिंग माशाल्लाह एॾी सुठी आहे त ॿिए काफ़ी माना 2-3 घंटा त लॻंदा हूंदा अच्छा मोस्टली तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो आहे ही सॼी तयारु थियण में कुझु न बसि हाणे अॻे त मूंखे 2-2 कलाक लॻी वेंदा हुआ शुरू में स्टार्टिंग में हाणे त आदत थी वई आहे हाणे बसि हाणे मूंखे ख़बर आहे त बसि ड्रेस पाइणी अच्छा इहे चूड़ा पाइण में घणी देरि थी लॻे चूड़ा त 2 सेकेंड में बसि मां पायां त घणी देरि लॻंदी तव्हां पाईंदो त 4 कलाक लॻाईंदो चूड़ा पाइण में 4 कलाक मतलब ॾिसो न हाणे ही चूड़ी जे हिकिड़ी एॾा ओॾा थी वञे त तव्हां अच्छा पोइ इनखे रखंदा कीअं आहियो रस्सी खां ॿधी एक्चुअली असल में छा आहे त जेकी माना मारवाड़ी जेके हूंदा आहिनि उन्हनि जो सुहाग बि हूंदो आहे चूड़ो पोइ हू ॾींहुं राति पायो घुमनि बिल्कुलु पायो सुम्हनि बि चूड़े में मां सुहाग ॿधी रखंदी अच्छा ही माना सुहाग आहे सुहाग ॿधी था रखो सुठो आहे तॾहिं त तव्हां सां गॾु गॾियल तव्हांजो सुहाग हमेशह ॿधियल हुजे न बसि ॾाढी सुठी कचेरी तव्हांखे ॾाढो सुठो अथव मूंखे ॾाढो सुठो थो लॻे पर हीअं बि हाणे छा ॿुधाईंदा तव्हां प्रोग्राम जा सुबुह जो टाइम आहे ऐं मुर्शिद लाल साईं जो मेलो शादी हले पई मुर्शिद जी त स्टार्ट त हुन सां ई कंदासीं ऐं मूंखे लॻे थो त मां मुंहिंजी दिलि थी चए त अॼु सॼी माना जेसि ताईं पंहिंजो प्रोग्राम हले थो त मां सभिनि खे धमालो ई ॿुधायां धमाल सां था कयूं जी जी
एक कलंदर जंगल अंदर, एक कलंदर जंगल अंदर, किथरोदा फिरे बेचारा, मजनू ताई ओनू पुछण लगा, ते तू क्यों रोना यार। आदा जिस दिन मैं रोजी मंगदा 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 मंगदा, आदा जिस दिन मैं रोजी मंगदा, और मरिया है हमारा, ओह दर दर दे मैं टुकड़े मंगदा, ते मंग मंग करदा गुजारा। ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लाल रे, ओ लाल मेरी छनन छनन तेरी नौबत बारी, ओ छनन छनन तेरी नौबत बारी, हेठ लगी घड़ी गल फला झूले लाल, ओ हेठ लगी हेठ लगी घड़ी गल फला झूले लाल, सिंदरी दा सेवन दास की शबाद कलंदर, दमादम मस्त कलंदर, हुसैनी लाल कलंदर, अली लजपाल कलंदर, अली का पहला नंबर, ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। मावानु पीरा मचड़ी नी लाई, ओ मावानु पीरा मचड़ी नी लाई, भेड़ा नुदे जाए पीर मिला झूले लाल, ओ भेड़ा नुदे जाए भेड़ा नुदे जाए पीर मिला झूले लाल, सिंदड़ी दा सेवन दास की शबाद कलंदर,
ज़बरदस्त इतने खूबसूरत धमाल एडी बेहतरीन धमाल अॼु मूंखे लाइव माण्हुनि खे ॿुधो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे न त मां हमेशह जेको आहे हिननि जा टीवी ते गाना ख़ासि तौर ते असांजे मेरान टीवी ते तव्हांजा गाना थींदा आहिनि ॾाढो सुठो लॻंदो आहे मूं उते ई ॿुधो पर मां तव्हांजी अॼु त थोरी ड्रेसिंग ते ॻाल्हि ज़रूरु कंदमि त तव्हांजी जेकी ड्रेसिंग जॾहिं तयारु थी थिए हिननि खे केतिरो टाइम लॻंदो आहे या स्पेशली ठाराईंदो या अवेलेबल्स आहिनि हिन ते मिली वेंदा मुंहिंजो पंहिंजो टेलर आहे मां सिबराईंदी आहियां उन वाह वाह ज़बरदस्त पोइ हीअ सभु न हथ जो कमु हथ न गज गज त मां वठंदी आहियां जॾहिं वेंदी आहियां मतिलबु उमरकोट या पंहिंजो थर ते गज वठी ईंदी आहियां मां हिकिड़ी कॉल वठी वठां पोइ तव्हांजी ॻाल्हि कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी शर्मन पियो ॻाल्हायां तव्हांखे भलीकार सुबुह मेरा प्रोग्राम में जी अदा कीअं आहियो ख़ुशि ठीकु ठाक छा चवणु चाहींदा अदी मां गानो ॿुधणु चाहींदुसि अदी मारवले सिंधू जो जी जी ज़रूरु ज़रूरु ॿियो कुझु चवणु चाहींदा हा दी तव्हांजे प्रोग्राम में इहो डायरेक्टर केरु आहे नालो पुछंदो मां तव्हां न ॻाल्हाइणु चाहींदा भला इहो छो ठीकु आहे असांजे डायरेक्टर नालो मुर्तज़ा मजबूर साहिबु आहिनि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ॾाढी ख़ुशी थी जी भेण तव्हांजी ॻाल्हि हले पई ड्रेसिंग जी तव्हांजे गज माना स्पेशली तव्हां माना वठंदव पोइ उन ते तव्हांजो टेलर ठहंदो अच्छा मूंखे लॻे पियो शायदि हीअ हथ जा ई तव्हां गज वग़ैरह गज त हथ ते माना स्पेशली तव्हां ऑर्डर ॾेई ठाराईंदव या अवेलेबल्स आहिनि असल में पंहिंजो जेको ॻोठनि जूं मायूं आहिनि उहे गज त ठाहींदियूं आहिनि सही पोइ मां उन्हनि सां मुंहिंजो राब्तो ई हूंदो आहे वठंदी आहियां सही पोइ वरी अच्छा ही असांखे हिते शहरनि में इहा शइ जेकी अगरि मिले थी त ॾाढी एक्सपेंसिव मिले थी बिल्कुलु बिल्कुलु शहरनि में त इलाही घटि मिलंदी सही मां इहो सोचां पई मतिलबु जेकॾहिं पाण सिंध म्यूज़ियम हलूं सही त उते मिलंदा गज मिलंदा पर ईअं न मिलंदा जो माना हथ जो कमु हुजे ऐं साफ़ सुथरो सुठो कमु आहे ख़ासि तौर ते वरी जेको माना मुंहिंजी भेणियूं आहिनि प्यारी भेणियूं जेके ठाहिनि कनि थियूं त उन्हनि जो माना हथ जो हुनर एतिरो माना लाजवाब एतिरो माना जीअं चवंदा आहिनि न असांजो कीमती माना हिकिड़ी शइ आहे सकाफ़त जी पर उन्हनि खे उन जो मुआवज़ो एतिरो नथो मिले असल में जेके वठी अचनि था उहे बि शायदि ॻोठा ई वठी अचनि था जेके म्यूज़ियम उहे बि पर ॾाढा सुठा हूंदा आहिनि उन्हनि वटि बि गज वज पर जेको ॻोठनि मां मिलनि था जेके मायूं ठाहिनि थियूं उहे वरी थोरो अलॻि हूंदा आहिनि सही मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदे मां बि ॿ टे ठाराईंदमि इहे क्योंकि मूंखे हिते सही सां सुठा माना हेतिरी उहा शइ पर जेकी प्योरिटी हूंदी आहे न उहा शइ हिते कोन अगरि मिले बि त इलाही कॉस्टली हूंदी आहे इलाही एक्सपेंसिव हूंदी आहे लेकिन मूंखे हमेशह ॿुधण में ईंदो आहे त जेको त ॻोठा उन्हनि खां वठी था अचनि त मां इहे चवणु चाहींदमि त 500-600 रुपए में हिते अची इलाही महांगा मतिलबु 7,000 10,000 हा ॾिसो एतिरो उन्हनि खे छो नथो मिले उन्हनि खे मिलणु घुरिजे ख़ासि तौर ते असां जेके पाण जेके पाईंदड़ आहियूं उन्हनि खे त असांखे रिप्रेज़ेंट करणु घुरिजे एॾी शइ खे ख़ासि तौर ते तव्हां त माशाल्लाह इन्हनि खे त अहिड़ो एतिरो हक़ त उन्हनि खे तव्हां ॾियाराए सघो था हाणे छा था ॿुधायो ॿियो बसि धमाल धमाल जी जी थी वञे जी 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 ॾाढी सुठी शाइरी आहे ॾाढी माना मूंखे इलाही शाइरी वणंदी आहे सही लजपालानी वाह वाह ज़बरदस्त अॼु तव्हांजी फेवरेट माना शाइरी असांखे ॿुधण जो मौक़ो मिलंदो मुर्तज़ा मजबूर के भी पसंद है मैं लजपाला दिलड़ लगिया मैं लजपाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रे लजपाला दिलड़ लगिया मैं लजपाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रेंद मैं लजपाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रेंद मैं लजपाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रेंद मेरी आसा उम्मीदा दे मेरी आसा उम्मीदा दे सदा बूटे हरे रहने मैं लजपाला दिलड़ लगिया मैं लजपाला दिलड़ लगिया मेरे तू गम परे रहने
लजपाला दी मंगतिया, मैं लजपाला दी मंगतिया, मेरे पल बड़े मैं लजपाला दिलड़ लगिया, मैं लजपाला दिलड़ लगिया, मेरे तू हम परे रहती। जिना दे मुर्शद रुस जादे, जिना दे मुर्शद रुस जादे, ओ जिमदे जी मरे रहंदी। मैं लजपाला दिलड़ लगिया, मैं लजपाला दिलड़ लगिया, मेरे तू हम परे रहंदी। मैं लजपाला दिलड़ लगिया, मेरे तू गम परे रहंदी। मैं लजपाला दिलड़ लगिया, मेरे तू गम परे रहंदी। मेरी आसां उम्मीदां दे, मेरी आसां उम्मीदां दे, सदा बूटे हरे रहंदी। मैं लजपाला दिलड़ लगिया, मैं लजपाला दिलड़ लगिया, मेरे तू गम परे रहंदी, मेरे तू गम परे रहंदी, मेरे तू गम परे रहंदी। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मां तव्हां चयो त मां शादी खां पोइ भले इहे सिंगिंग शुरू कई, त तव्हांखे कीअं फील थियो त मां हिकिड़ी सुठी सिंगर या मां ॻाए सघां थी? असल में ॻाइण जो शौक़ु त मूंखे बचपन खां हुयो। अच्छा। मतलब उन खां बाद में खान साहब पाण हारमोनियम ज़बरदस्त, माना सुठी जुगलबंदी लाइफ सां गॾोगॾु सिंगिंग में बि थी वई। त वरी असांजो उस्ताद जेको आहे सावण, जंहिंसां गॾु मुंहिंजो सॉन्ग बि आहे साकू यार मनावणा आहे। सही सही, बिल्कुलु। त हू खान साहब जा बि उस्ताद हुया, त असांजो घर माना हिकिड़ो थी वियो। जॾहिं उन्हनि मूंखे स्टार में चयो की बाबा थोरो ॻाए, त मां जॾहिं ॻायो त हू चयो पियो त माशाल्लाह तव्हांजी आवाज़ ॾाढी सुठी आहे ऐं तव्हां सिंगर थींदव माशाल्लाह ॾाढो सुठो। बिल्कुलु, तव्हांजो बहितरीन हिकिड़ो मशहूर इहो सिंगर इलाही मशहूर थियो पूरे पाकिस्तान को ॿाहिरि पूरी दुनिया में। असल में मूंखे माना सॼो कमु जीअं चवंदा आहिनि सॼी भलाई थी वञे, माना सॼो कमु घर ई मिली वियो। सही, बाजी वारो हस्बैंड मिली वियो, उते उस्ताद बि मिली वियो। इहा त माशाल्लाह ॾिसो केॾी वॾो सुठो हिकिड़ो कपल आहे, पेयर आहे जेको गॾु था असां। इहो ई माना हिकिड़ी कामयाबी आहे हिकिड़ी औरत जी, जेको हुनजो हस्बैंड सां गॾु। मां हमेशह जिते बि इंटरव्यू थींदो आहे त मां इहो ई चवंदी आहियां त चवंदा आहिनि त हर कामयाब माण्हू जे पोयां कंहिं औरत जो हथु हूंदो आहे, पर मां वाहिद मां ई आहियां जो मुंहिंजे पोयां मुंहिंजे घरवारे जो हथु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इहो ख़ुशनसीब आहियो न तव्हां। काफ़ी महिनूं आहिनि एतिरियूं ॿियूं बि भेनरूं जंहिंजे हस्बैंड हुनखे सपोर्ट था करनि सिंगिंग जे या ॿिए के बि शोबे में। काफ़ी औरतूं चवंदियूं आहिनि त असां जेको आहे न, ऐं हिननि जे गॾु हुजण सां तव्हां केतिरा वॾा रिलैक्स हूंदव, मूंखे त इहो फील थींदो। कोई टेंशन न आहे। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं मुंहिंजो लाइफ पार्टनर मूंसां गॾु आहे, मतिलबु हस्बैंड मुंहिंजो मूंसां गॾु आहे, त मूंखे कंहिं ॻाल्हि जी टेंशन न आहे, छो तूं हमेशह मूंसां गॾु आहे। पोइ जहिड़ो बि कुझु बि हुजे मां मुंहुं ॾेई सघां थी। माना वॾे खां वॾी आहे ताक़त आहे, माना रिलैक्स हूंदो आहे बाबा कोई आहे मुंहिंजे पुठियां मूंसां गॾु आहे, जेको मूंसां गॾो गॾु मुंहिंजे अहिड़ी के स्टेप्स ज़रूर कंदा, कुलो कुले सां मिलाए हलंदा। ॾाढी माना इहो हिकिड़ी सुठी फीलिंग्स आहे। हर कंहिंजो नसीब ईअं न हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु, काफ़ी माना कम क्वांटिटी में हूंदियूं आहिनि न, पर माना महफ़िलनि में वेंदे माना इहे सूरताल रुकावट थी आहे। थींदी आहे। केरु कंदो आहे? मां कंदी चाहते जी थोड़ो मूंखे ईअं लॻो त हीअं करे तव्हां ईअं ॾिठो त शायदि को सूरेट वधंदी। हा, हू हींअर वॼाईंदे वॼाईंदे उनखे ख़बर न आहे त अंतरो किथे वॼायो।
वरी पोइ सभु सही थी माना कॾहिं कॾहिं घरवारी जी अखि बि थी वेंदी आहे असल में फंक्शननि में त कावड़ इन जी घणी हूंदी आहे मूं ते त सही नथी ॻाई, सुरनि सां मिली नथी ॻाई, फलाणो नथी करी, या हू नथी करी, पोइ चवंदी आहियां भई थकावट बि थी वेंदी आहे, माण्हू थकिजी पवंदो, पोइ बि इन खे रिज़ल्ट उहो ई खपे खान साहिब के माना जीअं अॻु में हूंदो ओड़ो ई खपे भले थकियल आहे कुझु बि चवंदा न तुमसां गॾु आऊं बि त प्ले कयां पियो पोइ इहो वरी सभु ॻाल्हियूं घर अची कंदा बि आहियूं हिक ॿिए सां, पोइ वरी कावड़ बि ख़तमु थींदी आहे, कुझु ग़लती मुंहिंजी कुझु खान साहिब जी बसि मिली जुली सलाह थी वेंदी आहे। अच्छा खान साहिब हिन महिल चुप नथा ॻाल्हाइनि, ॻाल्हाइनि त कोन था। असल में चाहे खान साहिब का मैक वठी छॾी न त ज़रूर ॻाल्हाइनि, इहे त अचण सां ई माइक उन्हनि को खसराए छॾी, इहो बि चयो त माइक मूंखे ॾियो मूंखे ॾियो जी सही आहे। इहा माना हिकिड़ी औरत जी न थोरी अॻु में जी सोच हूंदी आहे, त हाणे मां ॿ टे कुझु ॻाल्हाईंदमि त हुननि माइक खसे छॾियो। अच्छा घर में ॿार वग़ैरह हिकिड़ी नंढड़ी आहे मुंहिंजी, माशाल्लाह माशाल्लाह, पोइ उहो ॾिसंदी हूंदी तव्हां ॿिनि पंहिंजे पेरेंट्स खे, त कीअं? असल में मुंहिंजी नंढड़ी इलाही सुरीली आहे, वाह वाह, ऐं ॾाढो सुठो ॻाईंदी आहे, ज़बरदस्त। पर मां इहो चवां थी त भई ॻाइण वारी शइ न अचे, बाक़ी पढ़ाई करे, वाह वाह, छो त ॻाइण में नसीब जी ॻाल्हि आहे, सॼी क़िस्मत जी, मतिलबु नसीब सुठो हुजे त माण्हू, ऐं जेकॾहिं जोड़ीवाल भलो मिले सही त हू माण्हू अॻिते हली सघे थो, हर कंहिंजो नसीब हिकु जहिड़ो न थींदो आहे। सही, पर तव्हां माशाल्लाह माउ पीउ हुननि जा एतिरा ख़ुशि नसीब हुजनि, पंहिंजी तव्हां ई सपोर्ट करे सघो था पंहिंजे नाले खे, तव्हां पंहिंजी तालीम अगरि आहे हुननि जो शौक़ु थींदो त यकीनन तव्हां माशाल्लाह ॾाढी सुरीली आहे, एॾी माना बहितरीन सिंगर थींदी जो ॻाईंदी, त मां चवां पई त माण्हू चवंदा, उनखे ॿुधी चवंदा त ही मार्वल जी थी आहे। वाह 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 वाह, नालो छा अथव? कवल। कवल, कवल मुंहिंजी भेण जो बि नालो आहे माशाल्लाह, ख़ूबसूरत कवल, कवल का फूल जी माना इहा आहे, पर असांजी दुआ आहे तव्हांजी नंढड़ी सां, तूं पंहिंजी तालीम में बि। अच्छा हींअर माना पाण ई शौक़ में ॻाईंदी, तव्हांखे ॿुधी ॿुधी शौक़ु थियो? असल में छा आहे त फनकारनि जा ॿार बि फनकार, डॉक्टर जा ॿार बि डॉक्टर, उन्हनि जो रोअण बि सुर में हूंदो आहे, असां कॾहिं बि न चयो आहे त ॻाए या भला पंहिंजी आवाज़ ॿुधाए, पर कॾहिं फील थियो त माना सुरीलो पहिरियों गीत माना उनखे छा गुनगुनायो? मां जॾहिं घर में अहिड़ो कोई, हाणे लाल साईं जो मेलो आयो आहे त घर में धमाल वमाल रेसल कंदा आहियूं, त पोइ हू ॿुधंदी आहे, या लतीफ़ साईं जो मेलो अचे, या घर में कुझु बि अहिड़ो यादि मूंखे गीत अची थो वञे त मां चवंदी आहियां बाजो खोल त इहो यादि कयूं, त पोइ हू ॿुधी करे बसि थींदी आहे, पोइ पंहिंजे बाबा खे चवंदी आहे बाजो वॼाए त मां ॻायां, चए हीअ अम्मा सां सही नथो ॻाए, जी मां मथे ॻाईंदमि। मां हिकिड़ी कॉल वठी वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मां गुस्साफ़ी खान खोसे खां नवां जो त इनो शरफ मां ॻाल्हायां पियो। अम्मा के भलेकार सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा? जी तव्हांजी आवाज़ सफ़ा कटिजे पई। हलो, शायदि कॉल ड्रॉप थी वई। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया। ऐं हिन प्रोग्राम सां वठंदमि ब्रेक वठण बि लाज़मी आहे। हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि, जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।